अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैरु आहे दोस्तों। अॼु माशाल्लाह तमामु रौनक लॻी पई आहे फस्ट क्लास नमूने। ऐं नंबर ॿियो इहो, यूट्यूब चैनल ते जेके दोस्त ॾिसो था, मतिलबु जेको मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे उनखे सब्सक्राइब कयो। हुन में को वग़ैरह ख़र्चु वग़ैरह न हूंदो आहे, ठीकु आहे। त मथे मां लिंक ॾेई छॾी आहे यूट्यूब चैनल जी। यूट्यूब चैनल ते तव्हां मूंखे मतिलबु सपोर्ट कंदव त इनशा ताला अॻिते बि माशाल्लाह सुठा वीडियो ईंदा रहंदा। छो त हीअ त मतिलबु फेसबुक में का ख़ासि कंहिं क़िस्म जी मतिलबु का अहिड़ी का कमाई वग़ैरह न हूंदी। ऐं पंहिंजे यूट्यूब ते ई मतिलबु काफ़ी हूंदी आहे। सो इनशा तव्हांखे अॼु मां ॾेखारियां कुझु। हीअ ॾिसो, खजूं जेके आहिनि हाणे तमामु ॻाढ़ियूं थी वियूं आहिनि। पोइ डंग बि थियण वारो आहे। हाणे तव्हां ॾिसो माशाल्लाह अॼु हवा बि एॾी लॻी पई आहे। ॻोठाणी मौसम तमामु बहितरु। अच्छा, उहो असां साम्हूं ॾिसंदा हूंदव, इहा हवेली आहे। मां हिते ॿ टे विडिया ठाहिया आहिनि। इहा परियां हवेली आहे। हाणे अॻिते हलूं। सो अॻिते कुझु ॾिसूं वञ त अॻिते जो छा मंज़र आहे, अॻिते छा आहे। माशाल्लाह हीअ तव्हां आवाज़ ॿुधो, ईअं तव्हांखे आवाज़ ॿुधण में ईंदा हूंदा पखियुनि जा जेके आहिनि आवाज़। पोइ तमामु पखियुनि जा आवाज़, रौनक, माशाल्लाह सफ़ा वी आई पी सुकून लॻो पियो आहे। मां तव्हांखे अॻिते कुझु ॾेखारियां। दोस्तो हीअ ॾिसो, हीअ बि सही ॻोठ जो मंज़र, कुझु सीन आहे ॻोठ जो। हीअ ॾिसो सावक वग़ैरह। वाह वाह, हीअ ॾिसो माशाल्लाह फस्ट क्लास। हीअ ॾिसो कीअं चरी रहिया आहिनि फस्ट क्लास। माशाल्लाह वी आई पी रौनक लॻी पई आहे न। ॾिसो हीअ ॻोठ जूं अहिड़ियूं रौनकूं। हीअ ॾिसो वाह वाह। सो माशाल्लाह तव्हांखे ॾाढो सीन इहो वणंदो हूंदो। सो हीअ ॾिसो वाह वाह फस्ट क्लास नमूने। हीअ वरी पाण में हिते विड़ी रहिया आहिनि। हीअ ॾिसो वाह वाह। सो तमामु अॼु बहितरु मौसम लॻी पई आहे। अहिड़ी रौनक पुरसकून माहौल ॾिसो। सो ॾिठो दोस्तो, माशाल्लाह हीअ बकियूं वग़ैरह चरी रहियूं हुयूं। हीअ ॻोठ जा साईं अथव अॼु सीन। ऐं हे ॾिसो हीअ जेको आहे त हे बाग़नि जे लाइ तयारी थी आहे। सो हे बाग़नि जे लाइ हाणे थियण वारा आहिनि बाग़। उन्हनि जे लाइ टियूं ॿूयूं हर शइ गॾु थिए थी। इनशा हुन ते वीडियोज़ इहा बि ठाहियो आहे। हीअ पुराणी हवेली आहे। मां तव्हांखे ॾेखारींदो रहंदो आहियां हर विडियो में। सो हीअ ॾिसो, हीअ पुराणी हवेली आहे। इनशा वरी अॻिते कुझु ॾिसूं। अॻिते दोस्त आहिनि हे जेको आहे त हीअ सेटिंग करे रहिया आहिनि। सो इहे ॾिसूं था। माशाल्लाह अॼु तमामु वी आई पी मंज़र आहे। दोस्तो हीअ ॾिसो, हीअ छड़ियूं वग़ैरह कटिया आहिनि। हीअ ॾिसो था न, हे यको सेटिंग हले थी पई बाग़नि जी। हीअ केॾियूं वॾियूं खजूं आहिनि ॾिसो, वी आई पी फस्ट क्लास। ऐं हीअ तव्हां ॾिठो दोस्तो, हीअ ॾिसो, हीअ जेके आहिनि खजूं वग़ैरह जेके आहिनि ठाहे विया आहिनि। सो हीअ ॾिसो वॾियूं खजूं आहिनि, तमामु वॾियूं खजूं आहिनि। ॾिसो माशाल्लाह, हे बि हिकिड़ो वी आई पी हिकिड़ो वणु आहे। सो मां तव्हांखे ॾेखारींदो रहंदो आहियां पंहिंजे व्लॉग में। ऐं माशाल्लाह हाणे थोरो अॻिते हलूं, अॻिते ॾिसूं त मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे मूंखे थोरो थकु थी पियो आहे। शायदि वीडियो वग़ैरह शूट कयूं था पिया। पोइ अॻिते हलूं, अॻिते ॾिसूं त चांहि वग़ैरह पीयूं। सो हीअ ॾिसो तव्हां माशाल्लाह। हीअ ॾिसो, हीअ ॾिसो, हीअ साम्हूं इहो कटिया पिया आहिनि खजीअ जा। इहे बि वरी इस्तेमालु थींदा आहिनि बाग़नि वग़ैरह में। हीअ तव्हां ॾिसो। हा दोस्तो, हाणे अॻिते हलूं था। ऐं मां तव्हांखे ॾेखारियां त हीअ वण जेके आहिनि, वण हाणे ॾिसो हीअ केतिरा थी विया आहिनि। हे ॾिसो हीअ वण साईं केॾा वॾा थी विया आहिनि। पहिरियां नंढड़ा हुया माशाल्लाह, हाणे वॾा थी विया आहिनि। हीअ ॾिसो साईं। सो माशाल्लाह वण बि ॾिसो वी आई पी थिया आहिनि हिन चकर इनशा। सो मां तव्हांखे अॻिते ॾेखारियां त हीअ ॾिसो। हाणे ॾिसो हेॾा माशाल्लाह वी आई पी। सो हाणे हलूं, अॻिते होटल आहे हिकिड़ो, हुते चांहि पी इनशा चांहि पीऊं। पोइ पंहिंजे अॻिते कंहिं शइ खे ॾिसूं, अॻिते हलूं, अॻिते चांहि पीऊं। अॻिते होटल आहे हिकिड़ो। हीअ साईं होटल आहे। ऐं हीअ ॾिसो, सो हीअ मतिलबु ॻोठ में ई आहे। ऐं
हाणे वरी चांहि बि अची वई। अच्छा पीओ तव्हांखे सलाह आहे? बसि हाणे त मां घर वञी रहियो आहियां। जी दोस्तो त मां हाणे घर पुॼी वियुमि। सो इनशा ताला मूंखे उमेदु आहे तव्हांखे विडियो तमामु वणियो हूंदो, व्लॉग वणियो हूंदो। सो इनशा ताला वरी कंहिं ॿिए विडियो में मिलंदासीं, तेसिताईं जे लाइ ॾिजो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।